आबादगार भाइरो बेनज़ीर हारी कार्ड जी जारी स्कीम तहत बेनज़ीर हारी कार्ड ठाराइण बिल्कुलु मुफ़्त ऐं आसान आहे। ज़राअत खाते अव्हां जी सहूलियत लाइ ज़रई तोसी अमले खे मुतहरिक करे छॾियो आहे, जेको अव्हां ताईं रसाई कंदो। अव्हां उन सिलसिले में उन सां भरपूर ताउन करे पंहिंजो बेनज़ीर हारी कार्ड जल्द खां जल्द हासिल करियो ऐं मिलंदड़ सहूलियतुनि मां फ़ाइदो हासिल करियो। अव्हां सिर्फ़ पंहिंजा घुरिबियल काग़ज़ याने ज़मीन जो सतो फार्म, हिकु अदद शनाख़ती कार्ड जी कापी ऐं पासपोर्ट साइज़ फोटोग्राफ तैयार रखो। पान मुरादो बि बेनज़ीर हारी कार्ड जे लाइ ऑनलाइन रजिस्ट्रेशन बेनज़ीर हारी कार्ड जी वेबसाइट www.benazirharicard.gos.pk ते करे सघो था। अहिड़ा आबादगार जिन पंहिंजा फोती खाता न ठाराया आहिनि, उन्हनि खे सलाह थी ॾिजे त हू जल्द खां जल्द लाॻापियल मुख़्तियारकार जी ऑफिस सां राब्तो करे पंहिंजो सतो फॉर्म ठाराए हिन स्कीम मां फ़ाइदो हासिल कनि। वधीक रहनुमाई ऐं मालूमात लाइ आबादगार हेल्पलाइन 0311646111 ते सुबुह जो 9 वॻे खां राति जो 10 बजे दौरान राब्तो करियो। बेनज़ीर हारी कार्ड अव्हां जे हक़नि जो ज़ामिन। ज़रई तोसी ज़राअत खातो हुकूमत सिंध।